टंडो मोहम्मद खान जे फौजी फाउंडेशन कॉलेज में जश्न आज़ादी जी पुरवकार तकरीब कोठाई वई। तकरीब में शागिर्दनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब की शुरुआत क़ौमी झंडो फड़काए पाकिस्तान के क़ौमी तराने से कई वई। तकरीब के खिताब कंदे फौजी फाउंडेशन कॉलेज के प्रिंसिपल रेहान शेरवानी और वाइस प्रिंसिपल फ़हीम सिद्दीकी चयो त आज़ादी एक वॾी नेमत है। असां खुशकिस्मत आहियूं जो आज़ाद मुल्क में रहूं था। योम आज़ादी के मौके ते हर पाकिस्तानी के इहो अज़म वरझाइण घुर्जे त असीं सभु मुतहद थी मुल्क की बका तरक्की और खुशहाली लाइ जदोजहद कंदासीं। तकरीब दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मिली नगमा ऐं टेबलोस पेश कया विया। स्टूडेंट काउंसलर अब्दुल हफीज़ सठियो, मिस वजीहा, मिस सोबिया, मिस महरीन, सादत कोलाची, मुजम्मिल सुमरो ऐं ॿियनि पिण खिताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची